अस्सलाम वालेकुम नाज़रीन। टंडो अलियार तालको चंबड़ जे प्रेमी जोड़े पंहिंजे बयान में तहफ़ुज़ लाइ झंडो मरी जे साफ़िन अॻियां ताईंदे ॿुधायो त यूसी संजर चांग जे रहवासियुनि कराची में प्यार चौपाणो करे छॾियो। तहफ़ुज़ जी अपील सोनिया दी पांधी ख़ासकेली कराची पंहिंजे सलमान ख़ासकेली वल्द सलेमान ख़ासकेली सां प्यार चौपाणो करे छॾियो। मां रज़ा ख़ुशी सां सलमान सां प्यार चौपाणो कयो ऐं हाणे मुंहिंजा घरवारा मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस जे घरवारनि खे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। सलमान ख़ासकेली जो चवणो हो त मूं ऐं मुंहिंजी घरवारी रज़ा ख़ुशी सां कोर्ट सॻोरी में निकाह कयो आहे। सोनिया जे घरवारा हाणे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असां IG सिंध वज़ीर आला सिंध DIG SSP टंडो अलियार खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे जान जो ख़तरो आहे। सोनिया दी पांधी ख़ासकेली ख़ुशी सां निकाह कयो आहे सलमान सां। मुंहिंजे माइटनि मां मूंखे ख़तरो आहे। मूंखे और मुंहिंजे सहुरे जन खे धमकियूं पिया ॾियनि और दबाव पिया करनि। मूंखे तहफ़ुज़ खपे। मुंहिंजो नालो सलमान आहे। मुंहिंजे पीउ नालो सुलेमान आहे। मूंखे धमकियूं बि अचनि हिन घर वारनि सां और मूंखे तहफ़ुज़ खपे।